मिस्टर इकबाल अहमद पंवर, चेयरमैन इलेक्शन कमीशन डस्टा सिंध, उन सां गॾु आयल मरकज़ी इलेक्शन कमीशन जा मेंबर साहबान, साईं सैयद राशिद हुसैन शाह जी कैबिनेट में तमाम अहल ऐं नौजवान टीम सॼी तव्हांजे साम्हूं वेठी आहे। जनरल सेक्रेटरी सां गॾु फज़ल इब्राहिम साहब वेठो आहे, गाज़ी रफ़ीक वेठो आहे, मुख्तार बिरफत वेठो आहे, साईं साजिद अमीन वेठो आहे, मिस्टर गुल हसन शेर, खान मोहम्मद कोसो, कबीर अहमद कासेड़ी ऐं उन सां गॾु ॿ भेनरूं असांजूं आहिनि, अदी काजल बेथो ऐं अज़रा सैयद अज़रा बिल्किस, ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल या स्टेज ते वेठल डिवीज़न जा लीडर साहबान, तमाम त मेजॉरिटी ज़िलनि जा सदर साहबान, जनरल सेक्रेटरी साहबान, वॾे तादाद में असांजी भेनरूं हिन राइट साइड ते वॾी फिगर वेठी आहे। क्या उस सेरेमनी में लेडीज़ जी एॾी वॾी फिगर मूं घटि में घटि 37 साल गस्टा जी तारीख़ में कोन ॾिठी आहे। उन्हनि साबित कयो आहे त उहे पंहिंजे ॿारनि सां गॾु बीठियूं, उहो तव्हांजो एहतजाज हुजे या तव्हांजो सेरेमनी हुजे। उन सां गॾु सिंध जे मुख़्तलिफ़ तालुक़नि ज़िलनि जा उहिदेदार साहबान, असांजा मीडिया जा दोस्त, सीनियर असांजा मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻवान जेके गसिया में जिन वॾियूं पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं, उहे साम्हूं खोड़ सारा स्टेज ते मुंहिंजा साईं दरिया ख़ान साहब वेठो आहे, फ़कीर मोहम्मद याक़ूब आमिर साहब वेठो आहे, ॿिया खोड़ दोस्त वेठा आहिनि जेके गस्टा जे प्लेटफॉर्म ते रही करे वरी प्रोमोट थी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि विया या रिटायर थी विया। ऐं सभई दोस्तो हिन मेज़बान ज़िले जी पूरी टीम, मेज़बान डिवीज़न जो तमामु हिकिड़ो 10 सर मेजर खोसो, मैं सर मेजर खोसो, मां 10 सर मेजर खोसो सॼो आहे। ऐं उस्ताद अस्सलाम वालेकुम जी, उस्ताद जी गस्टा इंतहाई मशहूर आहियूं, इंतहाई मक़बूज़ आहियूं गस्टा सिंध हिननि सभिनी जो नौजवाननि जा जिन्हें हिन ओथ सेरेमनी जी तकरीब में शिरकत करे हिन तकरीब ते 4 चंड लॻाए छॾिया ऐं हिकिड़ी गस्टा जी तारीख़ रक़म करे छॾी त गस्टा जी ओथ सेरेमनी में हेॾो वॾो तादाद बि अची सघे थो। उन्हनि न टाइम खे ॾिठो, न मौज़रत सां कुझु मेज़बाननि चयो, छो जो अरेंज एतिरो हो, साईं राशिद शाह सां मोहबत कंदड़ माण्हू वॾे तादाद में अची विया आहिनि सॼी सिंध मां, त यकीनन चेयर जी शार्टेज थी वई, चेयर जी शार्टेज थी असांजे कुझु दोस्तनि खे तकलीफ़ पहुती, पर तव्हां असांजा कुला गठल आहिनि, सर्दी हुजे गर्मी हुजे, पाण जून जुलाई में बि रोड ते हेठि वेही करे बि या डिसंबर जनवरी जी सर्दी में बि रोडनि ते वेही प्रोटेस्ट कयो, तंहिंजे करे असांजे लाइ नई शइ कोन्हे। ऐं मां ॾाढो ख़ुशि आहियां त गस्टा जे अंदरि मूं ऐं इकबाल पंवर साहब ऐं उन सां गॾु मरकज़ी पार्टी जा माण्हू जिन असां सां गॾिजी करे तव्हांजी ख़िदमत कई, तव्हांजे हर हुकुम खे लबे कयोसीं, कोशिशि कईसीं त क़यादत बि सही हथनि में वञे ऐं हिन तंज़ीम जी लीडरशिप जेका आहे उहा सही हथनि में वञे, उस्तादनि जी ख़िदमत करे। मां अॼु बि चवां थो गस्टा हिकु आहे, गस्टा ॿ कोन्हनि, गस्टा हिकु आहे। अॼु बि जंहिं तंज़ीम जा रत सत ॾिनोसीं, जंहिं तंज़ीम जे खे 38 साल गस्टा जे प्लेटफॉर्म ते मुख़्तलिफ़ उहिदनि में रही पंहिंजी जेका नौजवान वारी ज़िंदगी उहा सिंध जे सेकंड उस्तादनि ऐं गस्टा जी ख़िदमत में रखीसीं। असां कॾहिं बि इहो न चाहींदासीं त तंज़ीम में तोॾार कोशिशि कईसीं ऐं दिलि में तंज़ीम जे अंदरि तफ़क़ो पैदा कयो आहे, उहे बि असांजो हिसो आहिनि, उहे बि गस्टा जो हिसो आहिनि ऐं असां कॾहिं बि न अॻु में इहो चाहियो त तंज़ीम खे ठेस पहुचे। मां अॼु बि अलफ़तर पैनल जे सरवान जी सत में वाज़े लफ़्ज़नि में दो टोक लफ़्ज़नि चवां थो, मुंहिंजो मैसेज सॼी सिंध, सॼी दुनिया, सॼो पाकिस्तान ॿुधे थो। तंज़ीम
जंहिंखे जेकॾहिं मज़बूत करण लाइ कंहिं क़ुर्बानी ॾियण जी ज़रूरत पइजी वई त असां हुनजे लाइ तयारु आहियूं। असांजा ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि, कॾहिं बि ॻाल्हियूं कमु न थींदियूं। ऐं हमेशह मां इहा उमेद हिन मर्कज़ी पार्टी मां सभिनी दोस्तनि मां बि रखां थो त जेकॾहिं जंहिं तंज़ीम खे मां सॾूं था उनजे लाइ का क़ुर्बानी ॾियणी पइजी वेंदी, असां अॻे बीठा हूंदासीं। जीअं सुभाणे असांखे का वांगुरु न कजे त हिननि माण्हुनि कोशिशि न वरिती। चेयरमैन तमामु सीनियर माण्हू हो, हथल मक़तूल हुन कोशिशि कई त गस्टा गॾु हले। मां सम्झां थो अॼु जो ही क्राउड, अॼु जा ही सभई हज़ारे मेल फीमेल टीचर हिन सेरेमनी में शरीक करे इहो सभिनी क़ौमुनि खे मैसेज ॾिनो आहे त गस्टा छा थी चाहे, सेक्रेटरी उस्ताद छा थो चाहे। ऐं सिंध हुकूमत जे अदाकारनि खे बि मैसेज ॾिनो त सेक्रेटरी उस्ताद मुतहद आहिनि, कल्ह बि मुतहद आहे, अॼु बि मुतहद आहे, सुभाणे बि मुतहद आहे इंशाअल्लाह। उन करे दोस्तो कोशिशि रही आहे त तंज़ीम जे अंदरि 50% 60% खां मथे यंग लीडरशिप अची वई आहे। हेठी लेवल ते बि तालुकनि ज़िलनि में डिवीज़न जे अंदरि बि नौजवाननि खे तमामु घणो मौक़ो फराहम कयो वियो आहे। हीअ तंज़ीम जो फ्यूचर नौजवाननि जो आहे, हीअ इदारा नौजवाननि जा आहिनि जेके हिन तंज़ीमुनि ऐं इदारनि खे संभालींदा। ऐं मूंखे यकीन आहे त सिंध जी क़यादत कंदड़ सैयद राशिद हुसैन शाह तमामु हिकिड़ो सीनियर लीडर जेको शिकारपुर ज़िले में नाव टेनवर ज़िले जो सदर थियो आहे, को नओं माण्हू कोन्हे को। असां उमेद था रखूं पंहिंजी लीडरशिप में शाह साहिब जी पूरी कैबिनेट में त उहे इंशाअल्लाह ताला संजय सेक्रेटरी उस्तादनि जी निमाइंदगी सही तरीक़े सां कंदा। हुननि जा हाईलाइट थियल इशूज़ खे हल करण में पंहिंजूं जेके बि क़ौतूं उहे बरोकार लाहींदा। ऐं असां जी जिथे बि मुंहिंजी या इकबाल पंवर साहब जी मौजूदा मर्कज़ी कैबिनेट जी असांजा लीडर आहिनि, असां वर्कर हिननि खे जिथे बि असांजी ज़रूरत पवंदी असां लॻे करे हुते पहुची वेंदासीं, जिथे बि हिननि खे ज़रूरत इंशाअल्लाह ताला मुतहद तंज़ीम अॻिते हली मसइलनि खे हल करण में हथल मक़तूल कोशिशि कंदी। मां इंतहाई मशहूरु आहियां मेज़बान ज़िले मेज़बान डिवीज़न जे सभिनी ज़िलनि डिवीज़न जे सदर ऐं उन्हनि दोस्तनि जो वॉलेंटियर्स जो जिन दस्या जे हिन एॾे वॾे तारीख़ी प्रोग्राम में तमामु बहितरीन मेज़बानी जा फ़राइज़ सर अंजाम ॾिना आहिनि। ऐं मां वरी पूरे पंजाब जे दोस्तनि खे सलाम थो कयां जिन वरी सब्र तामुल सां वरी सब्र सां पंहिंजी लीडरशिप खे ॿुधी रहिया आहिनि। इंशाअल्लाह ताला सैयद राशिद हुसैन शाह सां पूरी सिंध असां गॾु इंशाअल्लाह ताला उस्तादनि जा मसइला इंशाअल्लाह सवलाई सां हल थींदा। तव्हांजी वॾी महिरबानी। जीए उस्ताद, जीए कस्टमर।